सूबेदार सुखिया वरी कुछ ॾींहंनि खां मुल्क भरी वियो आहे। मां तुंहिंजी कारकर्दगी मां सख़्तु मायूस आहियां। तूं छा करे रहियो आहीं? आख़िर ॾोहारनि ताईं तुंहिंजा हथ छो नथा पहुचनि? सर ॾोहारी इंतहाई चालाक आहिनि, पर मूंखे लॻे थो त उहे तरबियत याफ़्ता बि आहिनि, उहे ई ॾोह करे रहिया आहिनि। सूबेदार सुखिया तुंहिंजी ज़बान मां इहे लफ़्ज़ सूंहनि नथा। छा तव्हां तरबियत याफ़्ता न आहियो? शहमीर खे केॾी महिल ऐं किथां अगवा कयो वियो आहे तव्हांखे इहा ख़बर न आहे? आख़िर उहे माण्हू केरु आहिनि जिन ताईं तुंहिंजा हथ नथा पहुची सघनि? सुखिया सर असां छापा हणी रहिया आहियूं ऐं इंशाल्लाह जल्द असां ॾोहारियुनि ते पहुची वेंदासीं। सूबेदार सुखिया हिकिड़ी ॻाल्हि जी तोखे ख़बर हुजणु घुरिजे त माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं तूं पंहिंजे फ़र्ज़ अदा करण में नाकाम थी वियो आहीं। सर असां कोशिशि त कयूं था, पर छा? सूबेदार सुखिया मूंखे सबब न जवाज़ न ॿुधा। मूंखे कारकर्दगी खपे, कारकर्दगी। सर मूंखे सिर्फ़ु हिकु हफ़्ते जी मोहलत ॾियो। मां शमीर खान खे बि बाज़ाब कराईंदुसि ऐं ॾोहारियुनि खे बि लाकअप जे लोही कोटनि में बंदि कंदुसि। सूबेदार सुखिया मां तोखे हिकु हफ़्ते जी मोहलत ॾियां थो। हिकु हफ़्ते अंदरि जवाबदार लाकअप जे पुठियां हुजणु घुरिजनि। जेकॾहिं उन पुठियां का ॿी वारदात थी त आउं मजबूर थी वेंदुसि तोखे सस्पेंड करण ते। ओके सर। शमीर 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 आखिर शमीर ने असांजो वञे छा? कहिड़ियूं चङायूं कयूं आहिनि शमीर सां जो तूं हुन जे लाइ परेशान आहीं? बसि तोखे त रुॻो विढ़ण जे लाइ बहाना खपनि। वञी धूड़ पाए शमीर। तोखे छो अची शमीर जी ॻणतीअ वरायो आहे? वॾा वॾा परेशान मां न आहियां, परेशान त बाबल साईं। उन्हीअ जे करे मूं मिड़ी ॻाल्हि पई कई। चाचा बाबा बिल्कुलु सही थो चवे। आखिर कोंदो वॾा वॾा कमदार खे मां बि सुञाणा थो ऐं हू मूंखे बि सुञाणे थो। बसि तूं रुॻो थधो थी, मां वञा थो। कमदार तूं कहिड़े मर्ज़ जी दवा आहीं? यो हाजी शरीफ बहादुर सां ठा जूं ॻाल्हियूं पियो करे। हाजी शरीफ जे दिमाग़ मां या तॾ कढी छॾ त पोइ तोखे मञंदुसि। हाजी शरीफ खे मूं ॾाढो सम्झायो आहे, तूं सम्झ ई नथो। मुंहं ते हा करे थो वरी फिरको भेजो थो वञेसि। कमदार नबू तूं जो एॾो सियाणो वियाणो हुई को चक्कर हला। हाजी शरीफ ऐं बहादुर खे पाण में विढ़ाए ढांगो कर, पर मां त चवां थो ॿिन्हिनि मां हिकिड़े खे माराए तुप कर। ॿियो त मूंखे मुआरे वॾेरे शमीर खान जी ॻणतियूं आहिनि। यकीन अगवा थी वियो। शक त मूंखे शाह ज़मान में आहे। तोखे त शक आहे, मूंखे त रुपए मां सोराना इहा पक्का। इहो कमु सरदार शाह ज़माने करायो आहे। चाहे करे जे शमीर खान शाह ज़मान खां रोशनी जो संग घुरियो। शाह ज़मान खे शाहजहान रोशनी संग लाइ शमीर जे लाइ चयो। शाहजहान त मरी वियो। हाणे जॾहिं रोशनीअ जवाब ॾिनो पिंडस खे त आउं शादी शमीर खान सां कान कंदसि। पक सां इहा ॻाल्हि आहे कमदार नबू। मां त चवां थो इहा 7 राज्यनि में ॻाल्हि फैला। जे 7 राज्यनि खे ख़बर पवे पोइ पुलिस पंहिंजो कमु पाण ई कंदी। बाक़ी असां सिधी आंगुर शाह ज़मान लाइ कोन खणंदासीं। मंगल खान तूं भले आंगुर न खण त न खण, तो सां नबू कमदार वाइदो आहे। इन शाह ज़मान सां घटि न कंदो साईं। तो भले मूंखे खणी दरिया पार वञणो पए ऐं उते हमरा वठी अचणा पवनि त छॾींदोमांसि कोन। तव्हां भले वेठा हुजो, घटि न कंदोमांसि, बदिलो ज़रूरु वठंदोमांसि। सत राजी। ॿुधी मुंहिंजा कन पची पिया। खबरदार गुलजार, हथियार पिटा कर
हथ मथे कर न त इनकाउंटर में मरी वेंदे। सूबेदार सुखिया हथी परे थी न त तू बि मूंखे सुञाणी थो छो त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी गोली। मां चवई थो सूबेदार सुखिया मुंहिंजो रस्तो छॾ। तोखे त ख़बर आहे न त मुंहिंजो निशानो ख़ता नाहे थींदो। अचई थी तोखे ॾिसण सां ई गोली हणण जो हुकुम आहे, पर मां तोखे सिर जी दान ॾियां थो। भलो इन में अथई त हथियार फिटा करे पुलिस जे हवाले थी। जेकॾहिं कानून जे हवाले न थींदे त तुंहिंजी ज़िंदगी जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। तोखे इहा ख़बर न आहे मुंहिंजो नालो अथई सूबेदार सुखियो। आहियां ॾाढो रुखियो। तूं ईअं न मुड़ंदे अचई अथई। सर गुलज़ार सां मुक़ाबलो जारी आहे सर। मूं वटि नफ़री घटि आहे, महिरबानी करे ॿी नफ़री माणियो। जी सर, थैंक यू सर। तव्हांखे अल्लाह जो वास्तो आहे, मूंखे मानी भी खारायो ऐं मूंखे पाणी भी पीआरियो। ही मानी खणी खाईंदे न पोइ तोखे ॿी मानी ॾींदासीं। मूंखे आज़ाद कयो, छॾे ॾियो मूंखे। शिकारी कागज़ खणी आ, तोखे असां सां हिकिड़ो सौदो करणो पवंदो ऐं तुंहिंजी सॼी मिल्कियत जा कागज़ असां वटि आहिनि ऐं तुंहिंजी इहा सॼी मिल्कियत तूं असांखे लिखी ॾे, पोइ तोखे छॾींदासीं। मूं त कुछ भी ना है, सजी मिल्कियत चाचा शाह ज़मान जे नाले थी। तो पोइ ही कंहिंजे मिल्कियत जा कागज़ आहिनि? सवाल ही पैदा न थो थिए। जो मां इन्हनि कागज़नि ते सही कंदुसि मरंदे मरी वेंदुसि, पर इहा ज़मीन या मिल्कियत तव्हांजे नाले ते न कंदुमि। समझई कोन समझव? समझी वेंदव त शामिर खान केतिरो दिलेर आहे। ठीकु आहे, तोखे मारींदासीं पर गोली सां न, कुंताक सां मारींदासीं। ईअं इज़त सां कोन मञींदो, सुठी मलड़ी कुंड ॾियणी पवंदी। लिखी थो ॾी या ॾियूं ई मार। सूबेदार सुखिया तू हिते टंग टंग ते चाढ़े वेठो ही त पोइ शामिर खे पादियाब केर कंदो? बंगुल खान शामिर खे अगवा करण वारनि ताईं मां पहुची चुको आहियां। हाणे रुगो उन्हनि जी गिचीअ में अचे। सूबेदार साहब तूं असां ॿिन्हिनि ते शक थो करी? मूं अहिड़ी ॻाल्हि त कान्हे कई, बाक़ी चोर जी ॾाड़ीअ में कख त आहे न साजिद खान। सूबेदार सुखिया मूंखे शामिर आज़ाद कराइजे। बंगुल खान सां इहा नमूने बाज़ी न कंदो कर, न त वॾो कंद थींदी। मां एसपी सां तुंहिंजी शिकायत कंदुसि, डीआईजी ॾांहुं बि वेंदुसि, अदालत जा दर खड़काईंदुसि, पर तोखे ईअं कोन छॾींदुसि। ॻोठ जा सभु माण्हू वठी रोड बंदि कराईंदुसि त पोइ तोखे ख़बर पवंदी। तव्हां कावड़ करे मूंखे शक में न विझो। ईअं न थिए त तव्हां ॿिन्ही पीउ पुटनि खे मां शामिर खान जे अगवा में लाकम कयो। सूबेदार सुखिया हाणे तूं हद खां वधंदो थो वञे। पंहिंजी नाकामी खे लिकाइण जे लाइ फरियादी दुर खे हिसाई थो।
शमीर खान जे अगवा जी तोखे सब ख़बर आ। उन में तू पाण मुलविस बाही ऐं न पूरे तरह जे ॾुआरनि सां जी मथो मथे तयारी आ। असीं अदालत जा दर खड़काईंदासीं, पोइ ॾिसंदासीं त केरु चोर आहीं केरु साध। उथो बाबा साईं, बुरनि खां ॿेर भरण अजायो बेवकूफ़ी आ। खुदा हाफ़िज़। सरदार साईं जी बादशाही खे घुर्जे भी ख़ैर दिलावर वे। सरदार साईं, शामीर जी का खबर पई? न दिलावर, न का भी खबर कोन पई, पर मूंखे लगे तो था यो कम पुलिस को न थींदो। सरदार साईं, तव्हां रुगो हुकुम कयो त हिन शामीर खे मां ॻोल्हियां। हाँ दिलावर, हाणे इहो कमु तोखे पंहिंजे तरीक़े सां करणो पवंदो। उहो इन्हीअ करे त शामीर मुंहिंजी पनाह में हो। हाणे मुंहिंजे मथां फर्ज़ आहे त कहिड़े बि तरीक़े सां हिनखे ॻोल्हे हथु कजे। ठीकु आहे सरदार साईं, त मां अॼु खां पोइ शामीर जी तलाश शुरू थो करियां। दिलावर, शामीर खे जंहिं बि अगवा कयो आहे, मुंहिंजो अंदाज़ो आहे त उहे माण्हू हितां जा न आहिनि, ॿाहिरियां माण्हू जेके हिन तरह जा न आहिनि, ॿिए तरह जा आहिनि, उहे असांजे तर में लही आया आहिनि। सभु वारदातूं उहे था कनि। हाणे तव्हांजे मथां फर्ज़ आहे तो ते ऐं हाशिम ते तिन्हनि ॿाहिरिनि दुश्मननि जूं आऊं रस्ता पेचरा घट घेर सभु बंदि कयो। दिलावर, मूं न पिए चाहियो त तव्हां हथियार हथ में खणो, पर न चाहींदे बि तव्हांखे इजाज़त थो ॾियां त तव्हां हथियार खणो। अॼु खां पोइ तव्हांखे मुंहिंजी इजाज़त आहे, तव्हां हथियार खणो, पर हा, कंहिं बि गुनाह खे तकलीफ़ न पहुचाइजो। कंहिं बि ॿार या मज़लूम ते हथ बि न खणिजो। हा, बाक़ी जेकॾहिं को ज़ालिम तव्हां सां मुआदो अटकाए थो न, हुनखे अहिड़ो मुंहुं टोड़ जवाबु ॾिजो जो हुनजो ईंदड़ 7 नस्ल यादि करे ऐं 100 भेरा तव्हां सां विढ़ण खां पहिरीं सोचनि। अहिड़ो जवाबु ॾिजो। ठीकु आहे सरदार साईं, अॼु खां पोइ हिननि ज़ालिमनि जूं आंगूं वांगूं बंदि थी वेंदियूं। हाणे मूंखे इजाज़त। वरी सरदार शाह ज़मान खे पकियूं साबितियूं मिलियूं आहिनि त शहमीर अगवा थी चुको आहे ऐं सरदार शाह ज़मान दिलावर खे शहमीर जी ॻोल्हा लाइ चई छॾियो आहे। हाणे ॾिसूं त छा थो थिए। छा वरी छा, शामीर अगवा थी वियो आहे त मोटंदो बि सही, इन में परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? बाबा जी भला मां परेशान छो थींदुसि? शहमीर सरदार शाह ज़मान वटि तरस हलियो ऐं उतां ई गायब थियो आहे। बसि बाबा जी, मां सिर्फ़ इन ॻाल्हि में मुंझल आहियां त हेॾो सारो मुड़ुसु अगवा थियो, न को फायर, न का दाह कूक, सफ़ा असुली माठार लॻी पई आहे। असुल कंहिंखे कंहिं शइ जी का ख़बर ई कोन पई। तूं चवण छा थो चाहीं साजिद पुट? बाबा साईं, इहो सॼो ड्रामो सरदार शाह ज़मान जो रिथियल आहे। मूंखे त सिर्फ़ इन ॻाल्हि जी चिंता आहे त किथे सरदार शाह ज़मान इहो सॼो ड्रामो असांजी ॻीचीअ में न हाणे। साजिद खान, इहो शाह ज़मान घटि न सम्झ, ईअं बि करे सघे थो। इन खां पहिरां जो सरदार शाह ज़मान इहा सॼी फिल्म असांजे घाटे में हणे, असां इहा फिल्म पधरी कयूं।
शहमीर खे त असां बि ॻोल्हा कंदासीं, पर बाबा साईं तव्हां हिन कादन खे त घुरायो। इहो कादन असांजे ॻोठ जो आहे। सॼो ॾींहुं बाबा साईं कॾहिं हुत त कॾहिं हुत नावा थो खाए। हिनखे हिन ॻाल्हि जी ज़रूर ख़बर हूंदी। हा पुट, मां कादन खे घुरायां थो। शेरू जे मरण खां पोइ इहो चंडो वञी घर वेही रहियो आहे, अचण जी वाह ई न कई अथई। दिलबर जी रस इहा त जांच करी इहो कादन निभागो काथे मरियो आहे। हाज़ुर रस हींअर जांच कयासीं। हा वञ। केर हो इहो? जेको रात मुंहिंजे बंगले में घिड़ी आयो आहे वयो, उनखे न कंहिं ईंदे ॾिठो न कंहिं वेंदे ॾिठो। केर आहे एतिरो मुड़स माण्हू एतिरनि खाडन चौकीदारनि जे हूंदे मुंहिंजे बंगले में आयो आहे ऐं ससुई सां मिली हलियो वियो? न न, इहो मुंहिंजो वहम आहे। ससुई मूंसां वेसाखती नथी करे सघे, पर जेकॾहिं ससुई साफ़ हुजे हा त हू रात जो कमरे में निकिरी ॿाहिरि न वञे, पर चवे थी त मां तोखे ॻोल्हण वई हुयसि। अॼु मां निंड न कंदुसि, ॾिसां त सही रात जो मुंहिंजे घर में केर थो खड़े। बहादुर, तू अञा जागी पई? निंड नथी अचे छा? न सही, मूंखे निंड न पई अचे। तो पिस्टल छो खयो आहे? ईअं ई। बहादुर खान, सुम्ही पओ। ॿाहिरि चौकीदार जागनि पिया न, तूं छो थो जागी? तूं सुम्ही रह ससुई, मूंखे निंड आई न त मां पाणे सुम्ही पयुसि। तूं जागी ऐं मां सुम्ही रहां, ईअं कीअं थींदो? जेकॾहिं तोखे निंड नथी अचे त मां बि कोन थी सुम्हां। तूं सुम्ही रह, मां सुम्हां थो।